अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन्नासि वल जान वला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अज़वाजिही व अहलि बैतिहिल मुतत्तहिरीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र फ़ी शानि हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयकूनु फ़ी उम्मती सलासून दज्जालून कज़्ज़ाबून कुल्लुहुम यज़अमु अन्नहु नबियुन अला न ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां बावाज़े बुलंद इमामुल अंबिया सरकार दो आलम
ख़ातमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाह शरीफ पढ़ो। ॾाढियां बाआवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सलात शरीफ पढ़ण वारा दोस्त अगते अगते सुरी अचो। जिन्हनि दोस्तनि दुरूद पाक पढ़ियो आहे उहे दोस्त अगते अगते सुरी अचनि, न पढ़ण वारा भले पोते पोते हटनि। जेके बीठा आहिनि इन्हनि बि दुरूद पाक पढ़ियो आहे त इहे बि अगते पिंडाल में अची वेही रहनि। रहमत भरियो मजलिस ऐं महफ़िल आहे, क़ुरानी महफ़िल ऐं मजलिस आहे। बीठल दोस्त दुरूद पाक पढ़ण वारा वेहनि ऐं वेठल दोस्त पोयां अगते अगते सुरी अचनि। जीअं हिकिड़ो तरतीब ठही पए क़ुरान ॿुधण जे लाइ। जेके दोस्त अचनि कलमे वारा तव्हांजो उन्हनि खे बि भाइरनि खे जाइ थिए। अल्हम्दुलिल्लाह अॼु जो ही प्रोग्राम क़ुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं मासूम सग़ीर गुलड़नि जहिड़े बचड़नि क़ुरान जो नाज़रा ख़तम मुकम्मल कयो आहे। पहिरें नंबर ते त हुनजे वालिदैन खे लख लख मुबारकूं आहिनि जिन पंहिंजे बचड़े खे अल्लाह जो क़ुरान पढ़ायो, दीनी तालीम ॾिनऊं। उहे इंसान ख़ुश नसीब, उहो घर बि आबाद आहे। असांजो प्यारो मोहतरम दोस्त कारी अब्दुल बासित साहब, जुमला जमायत, तमाम दोस्त अहबाब तव्हांजे मुहब्बत दुआनि सां दोस्तनि जे मुसलसल राब्ते सां तव्हांजे साम्हूं हाज़िरी भराई आहे। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल फरमाए, असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ बख़्शे। अॼोको दौर पुरफ़ितन दौर आहे। अॼोको दौर दज्जाली दौर आहे। उलमा जूं गिरफ़्तारियूं थियनि थियूं पयूं वक़्तन फ़वक़्तन। असांजे मुल्क पाकिस्तान में मुसलमाननि जे मुल्क जे अंदरि असांजे सुहिणे महबूब मिठड़े मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभु गॾिजी करे चओ बाआवाज़ बुलंद सल्लल्लाहु, ॾाढियां चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे सुहिणे महबूब जे ग़ुलामनि आशिक़नि खे सतायो थो वञे। मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके उशाक़ मुसलमान कलमे वारा नबीअ जा ग़ुलाम, उन्हनि जी दिल जी आज़ारी कई वई आहे। मुंहिंजे सुहिणे महबूब जे ख़त्मे नबूवत ते हमला धाड़ा, नवां नवां फितना ऐं दज्जाल कूड़ा नबी पा पैदा थियनि। अब मुझे सोने महबूब जे नामों से रिसालत इज्जत अज़मत जे मथों हमला। अज अज़म क्यों दोस्तों, असां उन पिरीअ जा सच्चा ग़ुलाम आहियूं, पंहिंजे सोने नबी जा सच्चा मुरीद आहियूं ऐं पंहिंजे महबूब जा सच्चा आशिक ग़ुलाम आहियूं। जेकॾहिं माशर जे मैदान में प्यारे पैगंबर जे साम्हूं मुंहुं खणी बीहण जहिड़ा थियण घुरो था, हथन मां आबे कौसर जो पानी ढुक पीअण चाहियो था, गुनहगार आहियो। माशर जे मैदान में पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जी उम्मीद रखो था, तो पोइ उहो वक़्तु आहे जो उलमा जो साथ ॾियण जो वक़्तु आहे। अॼु वाइदो ऐं अज़म कयो, हथ बुलंद करे इंशाअल्लाह पंहिंजो जान माल महबूब जे नाले ते क़ुर्बान करे छॾींदासीं। ॾाढिया चओ इंशाअल्लाह।
रब्बे काबा जो कसम्बा तोखे छा ख़बर मुझे महबूब जो शान छाए। कोई खतीब, कोई मौलवी, कोई आलिम, कोई बुजुर्ग छा बयान करे, खुद अल्लाह पंहिंजे दिलबर जे तारीफ़ खे बयान कयो, सीरत ऐं सूरत खे बयान कयो, नबूवत ऐं रिसालत खे बयान कयो, अज़मतन खे बयान कयो। तवज्जा कजो, मुझे साईं मौलाए करीम परवरदिगार मुझे अल्लाह खां घट पूरी दुनिया ज़मीनो आसमान खां दरिया ऐं समंदर नबी ऐं रसूल वली बुजुर्ग कुतुब अबदाल अल्लाह खां मां सेवा पूरी कायनात खां मथे जेकॾहिं कंहिंजो अज़मत आहे त मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जो शान। हथ मथे करे ॾाढिया चो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह। तंहिंजे करे चवण वारे मुझे महबूब जे अज़मत के हिन अंदाज सां बयान कयो। खुदा से तो कम है और सबसे ज़्यादा, चवना सुभान अल्लाह। थोड़ो एको वधाए थोड़ो बुलंद आवाज़ सां अल्लाह से जेको ॾाढा सुभान अल्लाह चयो उनखे मके मदीने जो दीदार नसीब कजा। हथ मथे करे बुलंद आवाज़ सां अॼु वारे महफ़िल ऐं घड़ीअ में दर्द मां सुभान अल्लाह चवंदे माशर जे मैदान में चवजाए मुंहिंजा अल्लाह ॿियो त मूंखां कुझु कोन थी सघियो, नबीअ जो सच्चो ग़ुलाम हुयुमि, रुकनियत फारम भी जमियत में भरायुमि, साथ भी उलमा जो ॾिनुमि ऐं नबीअ जे तारीफ़ खे ॿुधी तड़पी करे सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चयो। मज़ो न आहे, रोड वारनि ताईं भी ख़बर पइजी वई आहे छा थो चवे। खुदा से तो कम है और सबसे ज़्यादा, दो आलम भी आला हमारे मोहम्मद। हथ मथे करे चो सुभान अल्लाह। शान में भी आला, मकाम में भी आला, मर्तबन में भी आला। जॾहिं इंसान पैदा थींदो आहे दुनिया में ईंदो आहे, अखियूं खोलींदो आहे, पूरी दुनिया खे ॾिसंदो आहे, दुनिया जा वण टिण बूटा ॾिसंदो आहे, फसल आबादियूं ॾिसंदो आहे, जानवर ॾिसंदो आहे, पखी ऐं परंदनि खे ॾिसंदो आहे। इंसान जीअं जो दुनिया में आयो होश थो संभारे, आसमान खे ॾिसे थो, चवे थो मुंहिंजा अल्लाह इन आसमान जो केॾो कमाल आहे, वाह मुंहिंजा रब तांजी कुदरत बगैर थंबे थुणीअ जी गाडर ऐं टीयर जी मुंहिंजी अल्लाह आसमान खे बिहारियो आहे। चो वाह रब केॾो बादशाह आहे, एॾो ताक़त वारो आहे, सुपर पावर आहे। अॼु जा बादशाह हुकुमरान सरदार ऐं वज़ीर मिनिस्टर वठी अचो, बल्कि पूरी दुनिया जे बादशाहनि खे गॾायो, सदरन के गॾायो, वज़ीरन के गॾायो। तव्हां चो हिकिड़ो छपर असांखे बग़ैर थंबे थुणीअ जे बीहारे त ॾेखारे, कोई न बीहारींदो। हिकिड़ो हलकड़ो अधु पाउ ऐं आनूअ जो वज़न हुजे, पाणीअ ते उन सिके खे बीहारे त ॾेखारे, कोई बादशाह नाहे, कोई वज़ीर नाहे, कोई सदर नाहे। मुंहिंजे अल्लाह खे त ॾिसो, एॾो वॾो बादशाह जंहिं मुंहिंजे अल्लाह आसमान खे बीहारियो आहे, कोई थंबो न आहे, कोई थुणो न आहे, कोई गाडर टीयर न आहे। उन अल्लाह ॾांहुं नज़र कयो जंहिं मुंहिंजी अल्लाह हिन ज़मीन खे विछायो आहे, पाणीअ जे मथां ज़मीन ते वण ॿूटा पैदा करे छॾियाई, वॾा शहर त ॾिसो, बंगला त ॾिसो, माल त ॾिसो, वॾा वॾा जबल त ॾिसो, अल्लाह ज़मीन ते रखी छॾिया। इन ज़मीन खे अल्लाह पाणीअ ते रखी छॾियो। चो वाह मुंहिंजा अल्लाह बादशाह जो भी बादशाह।
ॾाढिया चो सुभान अल्लाह मज़ो न आहे रब जे तारीफ़ इश्क में ॾाढिया सुभान अल्लाह चवंदे त जन्नत में बहिश्त मिली वेंदी बाग वण लॻी वेंदा तॾहिं मुंहिंजे अल्लाह से क़ुरान में ऐलान कयो मुंहिंजो रब केॾो वॾो बादशाह आहे शहनशाह मुंहिंजो अल्लाह आहे ताक़त वारो मुंहिंजो रब आहे फरमाए तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उल्टे सिपारो आहे सूरज नालो सूरतुल मुल्क आहे मुंहिंजो अल्लाह पूरी दुनिया जो बादशाह इंसान जो बादशाह जिन्नन जो बादशाह जानवरन जो बादशाह पखिन परंदन जो बादशाह चौपायल जो बादशाह मशरिक मगरिब जो बादशाह जुनूब शिमाल जो बादशाह फर्श जो बादशाह अर्श जो बादशाह सतन आसमान जो बादशाह सतन जमीन जो बादशाह दरिया समंदर जो बादशाह दरिया समंदर जे छोल जो बादशाह दरिया समंदर जे मछल जो बादशाह मखलूकात जो बादशाह हवान जो बादशाह ॾींहं रात जो बादशाह गर्मी सर्दी जो बादशाह अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे अहिड़ो कोई बादशाह फरमाए तू तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हथ मथे करे चवना सुभान अल्लाह से जेके नथा ॻाल्हाइनि उनके भी तौफीक दे सुभान अल्लाह चवणो छो यार सुभान अल्लाह ते कोई टैक्स त ना है न पो पेट में आवाज ना अचे हिन वडो गड़बड़ कयो हिन मां दिल में आवाज अब काथों आवाज अचे ॾाढा चो खबर पए त मूंखे अॼु आवाज किथां थो अचे अल्लाह मुंहिंजो बादशाह जो बादशाह बरकत वारी ज़ात न रब जी आज जे हथ में आ मुल्क पूरी कायनात जो निजाम कंहिंजे हथ में आ अथस कोई परवाह चो ना बेमिसाल मुझो अल्लाह है अल्लाह अकबर कबीरा पूरी दुनिया में मुझे दिल पर नबी जी आशिकन जी दिल नाजारी कई वैया है कलमे वारा प्यारो इन नबी जा गुलाम प्यारो इन दुनिया वारो अल्लाह अकबर कबीरा अल्लाह अल्लाह मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एडो वडो शान है अजमतन वारो पैगंबर विलायतन वारो पैगंबर नबूवत वारो पैगंबर रिसालतन वारो पैगंबर अल्लाह से एडो शान नबी के बख्शो मुझो दिल पर नबी जो नबी जो भी नबी आहे रसूल जो रसूल आहे इंसान जो नबी आ जिन्न जो नबी आहे फरिश्तन जो नबी आ मुझो दिल पर नबी सिज जो नबी आ दिया जो नबी आहे इंसान जरे दुनिया में आयो आसमान के ॾिसी हैरान थी वियो सिज के ॾिसी हैरान थियो चे थो मुंहिंजा अल्लाह इन सिज जो केॾो न कमाल आहे सुबह खां निकिरे थो शाम ताईं पूरी दुनिया के रोशन बनाए थो माण्हू गुज़रान था कनि रिज़्क़ रोज़ीअ जी तलाश था कनि घरनि खां निकिरी था अचनि रोड रस्ता माण्हुनि खां भरियल बाज़ारूं माण्हुनि खां भरियल खेती बाड़ी ऐं ज़मीन माण्हू पेट खजे ख़ातिर रिज़्क़ रोज़ीअ जी ख़ातिर ॾींहं जे निकिरण खां बाद निकिरी आया घरनि खां निकिरी आया कोठिन खां निकिरी आया झूपड़ियुनि खां निकिरी आया ऑफिसनि खां निकिरी आया महलातन बंगलनि खां निकिरी आया रिज़्क़ रोज़ीअ जी तलाश जी ख़ातिर वाह सिज तुंहिंजो कमाल हेॾा सारा साल गुज़री विया न चार्जर जी ज़रूरत न बिजलीअ जी ज़रूरत न बैटरीअ जी ज़रूरत न सोलर प्लेटन जी ज़रूरत हेॾा साल गुज़री विया मुंहिंजे अल्लाह सिज खे बीहारे छॾियो पूरी दुनिया के रोशनी ॾींदो पियो आहे वाह मुंहिंजा अल्लाह पूरी ज़िंदगी गुज़री वई आहे ॾाढा अब्बा गुज़री विया केॾा साल गुज़री विया फिर गुज़री विया पर मुंहिंजे अल्लाह हिकु मर्तबा भी 100 रुपया जो बिल न मोकिलियो आहे मुतालबो न कयो आहे ओ दुनिया वारो
माला ताके सिज जे जरिए रोशनी दिया थो पयो को तवा साल में बिन सालन में महीने में 100 रुपया मदरसे में जमा कराए जो मस्जिद जे पेश माम खेर जो कहीं बुजुर्ग खेर जो कहीं दरिया कहीं जगह दरबार में जो कहीं इंसान के गरीबन खेर जो मुझे अल्लाह 1 रुपये जो बिल न मोकिलो आहे मुतालबो न कयो आ वाह मुझा अल्लाह तू केडो करीमा केडो सखिया इंसान हैरान थियो इन सिज जो वडो कमाल पर अल्लाह जी कुरान फरमायो सिज जो भी कोई कमाल ना है इन जी रोशनी त पांजी रोशनी ना है इन दिया जो चमक पांजो चमक ना है मुझा अल्लाह इन के केडा रोशनी मिलो अल्लाह जी कुरान फरमायो वज़्ज़ुहा वल्लैली इज़ा सजा इन दिया के रोशनी मिलिया मुझे सुनी पैगंबर मोहम्मद मुस्तफा जे हुस्न खा मिलियो हथ मथे करे चो सुभान अल्लाह मुझे सुनी नबी जो इडू शाना परेशान न थी जो सिज में छापा वारा इन जी रोशनी त पांजी नाए रोशनी मिलिया मुझे दिल भर नबी जे जमाल खा मिलो सुनी नबी जी कमाल खा मिलो मालूम थियो मुझे दिल भर नबी सिज जो नबी आहे हजरत अली शेरी खुदा सब चो रजी अल्लाह ताला हो जे पारी वारी नमाज कजा थे थी पई मुझे सुनी नबी अतड़ा खया ओ मुझा अल्लाह मगरिब थियण रो आहे इन सिज के मोटा शेरे खुदा नमाज अदा कर अल्लाह अकबर कबीरा मुझे महबूब जी दुआ सा अल्लाह सिज के रिवस की रहनी चनवा मालूम थियो मुझे दिल भर सिज जो नबी आहे इंसान जने शाम जो टाइम थियो पूरी दुनिया तारीख थी वई आहे रात छाजी वई आ वो इंसान सुकून तो करे खुश तो थे चे तो मुझा अल्लाह रात जो केडो कमाला पूरी दुनिया के रात जे तारीकी में छुपाए छड़ियाई इंसान सुकून था कन जानवर सुकून था कन पक्षी परिंदा सुकून था कन इंसान सुकून था कन इन रात केतरे कदर ना तारीका स्याए इंसान हैरान पर अल्लाह जी कुरान आवाज नो ओ दुनिया रो रात जे तारीकी खेरसी करे हैरान न थियो परेशान न थियो इन रात जो कमाल ना है इन रात के तारीकी मिली किथा है अल्लाह जी कुरान फरमायो वल्लैली इज़ा सजा मुझे दिल भर नबी बीबी आमना जे लाल जे कारण कारण जुल्फन हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब डाढ़ा डाढ़ा चाहिए सुभान रात जो भी कमाल ना है इनके तारीकी मिलिया मुझे दिल पर नबी जी कारण जुल्फन में मिलिया इंसान रात जे वगड़े में चोडई जे चंद्र के दिसे थो हैरान थे थो उन जे हुस्न के दिसे थो परेशान थे थो जे तो मुजाला इन चंद्र जो केरो न कमाला है रात जी तारीकी में कि चंद्र प्यो चमके पर अल्लाह जे कुरान फरमाओ मुझे रब फरमायो है इन चंद्र जो भी कोई कमाल है कोई कमाल है इन चंद्र जे तू नजर करें तो रात जे तारीकी में परेशान थे तो ओ दुनिया वारो एक मर्तबा मुझे महबूब दे भी नजर क्यों बीबी आमना जे लाल दे भी नजर क्यों कारा कारा जुल्फ विछायल दाढ़ी सुन्नत सुहारी है छा विच में जे को चंद्र थो चमके दुनिया जे चंद्र जो भीणी ना है इन चंद्र में छा कमाला मुझे महबूब जरे इशारो कयो आ चंद्र बटुकुर थी पयो आ दिल भर नबी जे कदमन ते सलाम थो भरे मालूम थियो मुझो दिल भर नबी चंद्र जो भी नबी आहे गाड़ा चो सुभान अल्लाह सिज जो भी नबी आ त चंद्र जो भी नबी आ
ॾींहं जो भी नबी आहे त रात जो भी नबी आहे मुझो महबूब वॾे शान वारो नबी आहे अज़मतन वारो नबी आहे पखियुनि परंदनि जो नबी आहे जानवरनि जो नबी आहे हिकिड़ो उठ भॼंदो आयो मुंहिंजी दिलि भर नबी जी साम्हूं साहबा हैरान थी विया या रसूल अल्लाह ही मस्त उठ आहे पकड़ियूं सजे करे अॻु वठूंसि मुंहिंजे दिलि भर नबी फरमायो छॾे ॾियो हिन उठ खे छॾे ॾिनो वियो मुझे महबूब जे साम्हूं अची करे ईअं वेही रहियो जीअं शागिर्द अदब में मुरीद अदब में मुर्शिद जे साम्हूं वेंदो आहे पोइ वो उठ मुंहिंजे महबूब जे कननि में पियो ॻाल्हाए साहबा फरमायो या रसूल अल्लाह उठ छा पियो फरमाए मुंहिंजी महबूब फरमायो उठ मूंखे दाह ॾियण आयो फरियाद करण आयो ओ मुंहिंजा दिलबर नबी मुंहिंजी मालिक के समझाओ कमाईंदो घणो आहे बार घणो रखंदो आ खाराईंदो प्यारींदो थोड़ो आ साही न कढाईंदो आ वाह मुंहिंजा दिलबर तोखे त जानवरनि भी सुञातो मालूम थियो मुंहिंजो सुहिणो नबी जानवरनि जो नबी आहे शिकारी हरणीअ खे फासायो बीठो आ हरणी टपा थी ॾे मुंहिंजी महबूब फरमायो हरणी तू शिकारीअ जे हथ में आ टपा छोड़ी दी पई आहे हरणी रोई करे चई थी सुणा मूंखे मालूम आहे हिन शिकारी वॾे फिक्र खां पोइ मूंखे फासायो बाद में फासायो ओ मुंहिंजा दिलबर नबी मुंहिंजे बचन खे खीर पीआरण जो टाइम आहे इन जे करे मूंखे मोहलत मिले मुंहिंजे महबूबा हरणीअ जे ज़मानत में वेही हरणीअ खे आज़ाद करायो आहे कुझु वक़्त खां बाद उहा हरणी पाण भी आई बचन सूद महबूब जे कदमन ते आई आ मालूम थी वियो मुंहिंजो दिलबर नबी जानवर जो भी नबी आहे न सुञातो त असां इंसान न सुञातो त हिन उम्मत न सुञातो मुंहिंजे महबूब खे त पखियुनि भी सुञातो परंदनि भी सुञातो झंग जे जानवरनि भी सुञातो अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे दिलबर नबीअ जे शान जे मथां ख़त्म नबूवत जे मथां जान ॾींदासीं कुर्बान कंदासीं ये अॼुकल्ह ये नवा फिल्म ड्रामा पैदा थिया ख़त्म नबूवत हमलो अहमद ईसा जे नाले सां नओं नबी मोतबर खान आयो आहे ये दुनिया जा जो मुसलमान अड़न मानुन जे वर वकण में अची करे ईमान ज़ाया था कन भला पोइ जॾहिं दज्जाल निकरंदो जंहिंजे इशारे ते अल्लाह बरसात वसाईंदो मुर्दन के जिंदा कंदो पोइ माण्हू बचंदा इन जो ईमान बचंदो जॾहिं हिन दुनिया जे माण्हुनि जे वर वकण में अची करे उलमा जो साथ नथा ॾियनि आलम वेचारा तकीर करे क़ुरान ॿुधाए बुज़ुर्ग वेचारा उन जो असर ई ताईं कोन थो थिए अॼु अज़म कयो इंशाअल्लाह असां उलमा जो चवण वठंदासीं क़ुरान जे तालीम खे समझंदासीं चो असांजो दिलबर नबी आखिरी नबी आ चो आसमान चीरजी सघे थो जमीन में ज़लज़लो अची सघे थो दरियाए समंदर खुश्क थी सघनि था सिज चंड तारा टुटी करे जमीन ते किरी सघनि था असांजो दिलबर नबी आखिरी नबी आहे कोई नबी नहीं दो चो बेशक कोई मानू अचे जमीन आसमान में परवाज कंदो अचे उड़ामंदो अचे दरियाए समंदर में मुसल्लो रखी करे नमाज पढ़े बाहें आतश में इबादत करे चौपान के वली मने बुजुर्ग मने मई दासेस जे करे नबूवत जी दावा कई चो कूड़ो कूड़े जो पुटा सा जो पैगंबर आखिरी नबी आहे यो मुझे अल्लाह जे कुरान जो फैसलो आ बुध अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाह बावियों सिपारो है सूर जो नालो सूरतुल अज़ाब है आयत नंबर 40 है बुध अल्लाह जो कुरान तवज्जो कयो मुझा दोस्तो अल्लाहु अकबर कबीरा फरमाए तुम कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन
चो असांजो दिलबर नबी आखिरी पैगंबर आहे, ॿियो कोई नबी न अचणो आहे। जेको दावाऊं कंदो चओ कूड़ो आहे, लानती आहे, दज्जाल आहे, बस पुॼंदो त चओ सर खे धड़ खां धार करे छॾींदासीं। ये अल्लाह जे कुरान जो फैसलो। अचो त तव्हांखे नबी सुणे जो फरमान ॿुधायां। सयकून फी उम्मती सलासून दज्जालून कज़ाबून, मुझे उम्मत मजा 30 वडा दज्जाल वडा कूड़ा मानू पैदा थींदा। यज़अमु अन्नहु नबियुन, उनमा हर एक इहो ही गुमान कंदो दा कंदो मां ताजो नबी आया, आखिरी नबी आया। मुझे महबूब फरमायो अला अना खातमुन नबिय्यीन ला नबी अबादी, खबरदार मां ताजो आखिरी नबी आया, आखिरी रसूल आया, नबी जी पुजानी आया, मुखा बाद कोई नबी नहीं दो। हाँ जेकॾहिं मुखा बाद कोई नबी अचणो हुजे हा, मुझो अल्लाह फारूक आजम खे नबी बनाए। अज अज़म कयो इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं, उलमा सॾु कंद चो इंशाअल्लाह मैदान में ईंदासीं ऐं रुकनियत फार्म भराए करे जमीयत उलमा इस्लाम आलिमन बुजुर्गन कुरान वारन सां दुनिया में शरीक थींदासीं, गॾु थींदासीं त माशर जे मैदान में अल्लाह तव्हांखे उलमा जे जरगे में उतारींदो।